नवाब शाह रिपोर्ट राजकुमार रोड। नवाब शाह भरतागोट जलर में सिम जो पानी कढण लाइ गवर्नमेंट पारां करोड़ रुपए जी लागत सां हैवी 8 मोटरनि ते मुश्तमिल प्लांट सब इंजीनियर अब्दुल सत्तार सारियो जी नाअहली जे करे प्लांट मुकमल तबाह। सिम जो पानी हिकु दफ़ो ॿीहर वधण लॻो ऐं ॻोठ ॿुनण जो ख़तरो। मक़ामी आबादगार ऐं ॻोठाणनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त अब्दुल सत्तार सारियो ख़िलाफ़ नोटिस वठी पाबंद करे मोटर हलाए ॾिना वञनि, न त जीअं पंहिंजो फसल ऐं ॻोठ बचाए सघूं। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। छा मसइलो आहे साईं? अस्सलाम वालेकुम साईं, आऊं पाण अब्दुल हफ़ीज़ मक्सी मुंहिंजो नालो आहे। असांजा हिते जा आबादगार आहियूं। हीअ ॾिसो पिया त केतिरी सरकारी मशीनूं लॻियूं पियूं आहिनि। हिननि जो केरु ओही वाही केरु पुछण वारो असां वटि केरु कोन थियो। अब्दुल सत्तार सारे साहिब जे अंडर में मशीनूं अचनि थियूं। हीअ 24 दलिल देरो 2 जे देह आहे, पर असां हिननि जे पाणी जे करे पोइ हिते फसल में वञे पियो ऐं असांजा घर ॿुॾनि पिया। केरु असांजो वाहिर ॿुधण वारो कोन्हे। सत्तार सारे साहिब वटि विया आहियूं पर उहो ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे को। छा थो चए सत्तार साहिब? बसि उहो पंधु कराए कराए असां ग़रीबनि जा लाह कढाए छॾिया अथसि। हीअ सभु असां सां सभु ग़रीब दोस्त बीठा आहिनि, सभु आबादगार आहिनि जेके वीचारा परेशान आहिनि। हाणे त फसल त असांजो वञे पियो पर असांजे घरनि में पाणी पियो अचे। आख़िर असां ॾोह कहिड़ो कयो आहे? असां अपील था कयूं मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब खे, मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे, मैडम फरियाल टालपुर खे असां अपील था कयूं। उन्हनि जो ज़िलो आहे ऐं असां ते कुझु वाहर कनि। असां ग़रीबनि जो कुझु न कुझु धणी साईं थिए जो हिते ग़रीबनि जो फसल थिए, आबाद थिए ऐं ग़रीब को सुख जो साह खणनि। ऐं तव्हां पाण ॾिसो पिया त हिते मोटरनि सां कहिड़ी हालत लॻी पई आहे, हिते आबादगारनि सां कहिड़ी हालत लॻी पई आहे। सलाम वालेकुम साईं, मैं आप मंगसी हाजी मंजूर मुंहिंजो नालो आहे ऐं हिते चौकीदार आहियां। मूंखे 5 साल गुज़री विया आहिनि। सत्तार साहिब सारीअ जी नाअहली जे करे हाणे असांजा ॻोठ असांजूं ज़मीनूं ॿुॾनि पियूं, मोटर अॻियां लीक आहिनि। हीउ पाणी जेको अचे पियो सो बिराच में वञे पियो, पर हाणे हिननि मिशन खे को साल खनि थी वियो आहे त ख़राबु लॻियूं पियूं आहिनि। सो इन जे लाइ करे असां इहा अपील था कयूं त इहे असांखे मिशनूं ठही मिलनि त असां ॻोठ बचायूं, आबाद करायूं, ज़मीनूं बचायूं। असां अर्ज़ु था कयूं मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब खे, तूं असांखे ॾींहं ॿिनि जे अंदरि अंदरि असांखे कराए ॾिए, न त ही सभु ॻोठाणा सुभाणे वञनि था नवाब शाह प्रेस क्लब ते। सुभाणे असां प्रेस क्लब नवाब शाह ते वेंदासीं। जेकॾहिं असांजो उतां बि न थींदो त पोइ असांजो पंहिंजो लाहे अमल अॻिते जे लाइ तयारु कंदासीं। असां बुख हड़ताल ते हैदराबाद प्रेस क्लब जे असां 2 या 3 ॾींहंनि में असांजो हीउ कमु न थियो, मोटरूं न हलियूं त असां हीउ सभु एहतिजाज कंदड़ सभु हैदराबाद वञी असां प्रेस क्लब ते बुख हड़ताल ते वेहंदासीं।